नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त लाहौर जे इलाइक़े मोची गेट में चमड़े जे गोदाम में बाहि लॻण सबबि 4 ॼणा सड़ी फौत ऐं 21 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि मोची गेट जे इलाइक़े में चमड़े जे गोदाम में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं ॾिसंदे पूरे गोदाम खे पंहिंजी वेकोड़ में आणे छॾियो। एसपी सिटी सफदर रज़ा काज़मी मूजिबि गोदाम में बाहि लॻण सबबि हिकु ॼणो तॾहिं ते ई सड़ी फौत, जॾहिं त 3 ॼणनि मेवन इस्पताल पहुची दम धणी हवाले कयो। सड़ी वियल फौत थियलनि में अब्दुल मालिक, अब्दुल वोदो, दाद खुदा ऐं फेरोज़ खान शामिल आहिनि। एसपी सिटी मूजिबि गोदाम जे मथियां मंज़िल ते कमरे में रहंदड़ 22 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जंहिं में घणो करे माण्हू बाहि लॻण खां पोइ इमारत में धुओं भरिजण सबबि मुतासिर थिया। मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त बाहि लॻण खां पोइ इमारत में धुओं भरिजी वियो हो, जंहिं सबबि साहु बोसाइटिजी रहियो हो। रेस्क्यू एहलकार इतला मिलंदे ई मौक़े ते पहुची विया ऐं इमदादी कार्रवाई शुरू करे छॾियूं, ऐं पर रेस्क्यू वर्करनि खे निंढिन घटिन सबबि ऑपरेशन में परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। रेस्क्यू इख़्तियारनि ऐं एसपी सिटी मूजिबि शुरूआती जांच में बाहि शॉर्ट सर्किट लॻण सबबि लॻी आहे। होॾां पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार लाहौर मोची गेट में बाहि जे वाक़िए में क़ीमती जानुनि जे नुक़सान ते ॾुख जो इज़हार कंदे फौत थियलनि जे वारसनि सां दिली हमदर्दी जो इज़हार कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।